अॼु तव्हांजी हिकिड़ी ग़लतफ़हमी दूर करण जी कोशिशि कंदासीं जेका मुसलमाननि जे अंदरि तेज़ी सां फैलिजे पई। उहा हीअ आहे त कंहिं ग़ैर मुस्लिम सां गॾु खाइण ऐं पीअण बि नाजाइज़ आहे ऐं उन्हनि जा जेके थांव आहिनि, प्लेट आहे, गिलास आहे या ॿियो कुझु, इन्हनि में खाइण बि नाजाइज़ ऐं हराम आहे। ईअं को आलिम ऐं मौलवी कोन चवंदो, सादा मुसलमान जेके आहिनि उन्हनि जी इहा फ़तवा आहे ऐं इन ग़लतफ़हमी जी एतिरी गहराई में वञी चुका आहिनि जो हू कंहिं आलिम खे बि मञण लाइ तयारु न आहिनि त इहे ॿ शयूं नाजाइज़ आहिनि। हिकु त ग़ैर मुस्लिम सां गॾु खाइणु, ॿियो त उन्हनि जे खाधे जी शयुनि में खाइणु, जीअं गिलास थी वियो या प्लेट थी वई। त आम माण्हुनि जे ज़हन में इहा ई ॻाल्हि आहे त इहे ॿ कम नाजाइज़ ऐं हराम आहिनि, पर हक़ीक़त इन जे बरअक्स आहे। न कंहिं क़ुर जी आयत में न वरी कंहिं हदीस में इहो हुकुम आहे। बहरहाल हाणे इन ग़लतफ़हमी जा ॿ वॾा नुक़सान आहिनि। हिकु त बिदअत, छो त इन ग़लतफ़हमी खे दीन जो हुकुम सम्झनि था। ॿियो त ग़ैर मुस्लिम जो दीन खां मुतनफ़िर हुजण जो सबबु पिया बणिजनि। हाणे ॾिसो, असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दीन अख़लाक़ जे ज़रिए फैलायो आहे, पर असां जे करे ईअं कंदासीं ग़ैर मुस्लिम इस्लाम खां मुतनफ़िर थींदा, सोचींदा इन खां त असांजो दीन बहितर आहे जेको असांखे मुसलमान सां नफ़रत कोन थो सेखारे। अहिड़ा हुकुम असांजे दीन में त न आहिनि। ख़ुदारा मुसलमानो असुल दीन खे अपनायो जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असां ताईं पहुचायो आहे। बहरहाल असांजे हिन पैगाम जो मक़सदु इन ग़लतफ़हमी खे दूर करणु आहे। अहिड़ो को बि हुकुम इस्लाम असांखे नाहे ॾिनो। जेकॾहिं तव्हांजे इलाइक़नि में बि इहा ग़लतफ़हमी आहे त हिन पैगाम खे वधि खां वधि शेयर करियो त जीअं इन ग़लतफ़हमी जो शिकार थियण वारा इन खां बाज़ अचनि। अल्लाह साईं असां सभिनी मुसलमाननि खे, असांजे जेके सादा ऐं जाहिल मुसलमान वीचारा आहिनि, उन्हनि खे बि अल्लाह साईं हिदायत ॾिए ऐं उन्हनि खे बि असुल दीन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ ॾिए। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।